सिंधी में चवंदा आहिनि किन जे करे ॻऊं चाढ़ियो सी ॻोठ जो अल्लाह ताला उन्हनि नेकनि जे करे असां जहिड़नि गुनाहगारनि वारनि जी दुआउनि खे बि क़बूल फरमाईंदो। हाजी साहब हज ते वेंदा आहिनि दुआउनि जे लाइ, छो त तवाफ़ में दुआऊं घुरबियूं आहिनि, मक़ाम
रोज़े वट दुआऊं घुरबी वन, सफ़ा मरवे ते दुआऊं घुरबी वन, मिना में अरफात में मुज़दलिफ़े में दुआऊं घुरबी वन, छो त ये क़बूलियत जूं जायूं आहिनि। ऐं जलसो भी दुआ जे लाइ रखियो वियो आहे त जेके ज़िंदा उन्हनि जी भी बख़्शिश थिए, जेके फौत थी विया अल्लाह ताला उन्हनि जी भी बख़्शिश जा फ़ैसिला फरमाए। मक़सद दुआ है। नबी साईं अरफात जे मैदान में 4.5 कलाक मुसलसल दुआ हुई। तव्हांखे ख़बर आहे अरफात में ज़ोर ऐं असर जी नमाज़ इमाम साहब गॾु पढ़ाईंदो आहे, उन खां पोइ मुसलसल दुआऊं। मगरिब की नमाज, इशा जी नमाज भी हाजी साहब मुज़दलिफ़ में पढ़ंदा। 1 बजे खां वठी मुसलसल सिज लाहिण ताईं दुआऊं। साहबा फरमाइनि था संजन जा हथ मुबारक कीअं मथे आहे, चेहरो मुबारक आसमान में हो, अखि मुबारक मां पाणी हले, तंहिं महिल हीअं पिया दुआ कयो, तंहिं महिल हीअं पिया दुआ कयो, तंहिं महिल जीअं फ़क़ीर हूंदो आहे ईअं रब जे आॻो फ़क़ीर मां सुवाल थो पए त 4.5 कलाक मुसलसल कंहिंजे लाइ पिया दुआ कयो? छा नबी साईं खे सहाबा जो फ़िक्र हो छा? न। उन्हनि जे बारे में त अल्लाह ताला पंहिंजे महबूब खे तसल्ली ॾिनी। फरमाई वस्साबिकूनल अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार। और मुंहिंजा महबूब तूं पंहिंजे सहाबा जो फ़िक्र न कजा, तोसां वाइदो आहे जेके भी तुंहिंजा सहाबी मके ऐं मदीने वारा मुहाजिर ऐं अंसार, फरमाई मां उन्हनि खां त राज़ी आहियां, पर वल्लज़ीन तबऊहुम बिइहसान, क़यामत ताईं जेके भी तुंहिंजा गुनाहगार उम्मती तुंहिंजे त आख़िरत में भी तूं मां मोहम्मद जो भाउ आहे, जंहिंखे नबी साईं गदीर जे मौक़े ते भाकुर पाए करे फरमायो, सोना अली घबरा न, जीअं दुनिया में तूं मुंहिंजो पाड़ेसरी, फरमायो जन्नत में भी तुंहिंजो बंगलो मां मोहम्मद जे बंगले जे भरिसां। नबी साईं खे पंहिंजे नवासनि, पंहिंजे ॾोटनि सुने हसन ऐं हुसैन जो भी फ़िक्र कोन हुयो। मता ईअं सम्झो त उन्हनि जी फ़िक्र में पिया रहनि, न उन्हनि खे त साईं जन हज में विहारे ऐलान फरमायो, अल हसन वल हुसैन सय्यदा शबाब अहलिल जन्नह, फरमायो क़यामत ताईं जेकी भी मुंहिंजी उम्मत जा नौजवान जन्नत में वेंदा, उन्हनि जा सरदार मुंहिंजा बचड़ा ही हसन ऐं हुसैन हूंदा। नबी साईं खे पंहिंजे न्याणियुनि जो भी फ़िक्र कोन हुयो। मता ईअं सम्झो त साईं जन अरफात में पंहिंजे न्याणियुनि जी फ़िक्र में पिया रहनि, न छो त साईं जन जूं 3 न्याणियूं बीबी ज़ैनब, रुक़ैया, उम्मे कुलसूम रज़ी अल्लाह ताला अन्हा, उहे त साईं जन जे हयाती में फौत थी वियूं। उन्हनि जे बख़्शिश जूं दुआऊं त साईं जन पाण घुरियूं। बाक़ी हिकिड़ी न्याणी नंढड़ी ख़ातून जन्नत, उन्हनि जे लाइ भी साईं जन पंहिंजे हयाती में ऐलान फरमायो सय्यदतुन निसा आलिल जन्नत फातिमा। नबी साईं फरमायो क़यामत ताईं जेके भी औरतूं जन्नत में वेंदियूं, ऐं हालांकि जा मुसलमानों जीअं नबी साईं जी तरबियत अल्लाह कई आहे, तीअं नबी साईं जे बीबियुनि सगोरियुनि जी तरबियत भी अल्लाह कई आहे। इन जे करे त साईं जन अञा अमर जे पेट में हुया, अबू अब्दुल्ला वफ़ात करे वियो। साईं जन 4 सालनि जा थिया त मां आमिना भी वफ़ात करे वई। नबी साईं 8 सालनि जा थिया त ॾाढो अब्दुल मुतलिब भी वफ़ात करे वियो। ऐं तव्हांखे ख़बर आहे 8 साल उमिरि इहा तालीम जी आहे। ॿार 8 सालनि जो थिए त पोइ हुनखे स्कूल में दाख़िला थिए या मदरसे में दाख़िला, इहा उमिरि आहे हुनजी तालीम। साईं जन जी उमिरि मुबारक 8 साल थी, नबी साईं बकरियूं चाढ़णु शुरू कयूं। सॼो ॾींहुं जंगल में बकरियूं चाढ़ींदा हुआ।
शाम जो बकरन के वाड़ में वाड़े साईं तवा खपो वरी रब नबी से जे बीबिन सा तो गलाए अल्लाह अकबर या निसा अन्नबी मैयात मिन कुन्न बिफाहिशत मुबय्यिना ओ मुझे सुने नबी जो घरवालो खबरदार जेकर तव्हां का गलती थी वई तव्हां को गुनाह थियो रब फरमायो तिन औरतुन के एक दफो सजा दींदुसि पर तव्हां के ॿ दफा सजा दींदुसि छो त तव्हां जो मक़ाम ऐं मर्तबो वॾो आहे ॿियनि औरतुनि खे हिकु दफ़ो सज़ा तव्हांखे ॿ दफ़ा सज़ा छो त तव्हां नबी जूं बीबियूं आहियो जेकर तव्हां खां ग़लती थी वई सुभाणे जोगिन जूं मायूं सुभाणे कलोरनि जूं मायूं अब्बासनि जूं मायूं मगरनि जूं मायूं सैयदनि जूं औरतूं वात फाड़े करे चवंदियूं त नबी जे बीबियुनि खां जो ग़लती थी वई असां खां ग़लती थी पई त छा थी वियो बाबा चवंदा कि न इन जे करे अल्लाह ताला क़यामत ताईं असांजे औरतुनि जे वातनि खे बंदि करे छॾियो का बि औरत खे ज़रूरत न आहे जो नबी साईं जे बीबियुनि जे बारे में चए त नबी साईं जे बीबी खां हीअ ग़लती थी वई वमन यक़नुत मिनकुन्न लिल्लाहि व रसूलिही व तअमल सालिहन नुतिहा अजरहा मर्रतैन रब नबी साईं जे बीबियुनि सां थो ॻाल्हाए ओ मुंहिंजे सुहिणे नबी जूं घरवारियूं जेकर तव्हां फर्मा बरदारी कई तव्हां नेकोकार बणिजी वयूं अल्लाह साईं फरमायो ॿियनि औरतुनि खे हिकिड़ी नेकी जो हिकिड़ो अजर तव्हांखे ॿ दफ़ा अजर ॾींदुसि सवाब बि तव्हांखे ॾिनो छो त तव्हांजो मक़ाम आला आहे तव्हांजो मर्तबो आला आहे तव्हां सॼी दुनिया जूं उस्तादियाणियूं आहियो या निसाअ नबीए लस्तुन्न कअहदिन मिनन निसा ओ मुंहिंजे सुहिणे नबी जूं घरवारियूं दुनिया जी का बि औरत तव्हां जहिड़ी नथी थी सघे जीअं तव्हांजे मुड़ुस मोहम्मद मुस्तफ़ा जो मक़ाम सॼी दुनिया जे मर्दनि में आला तीअं मोहम्मद मुस्तफ़ा जे बीबियुनि जो मक़ाम सॼी दुनिया जे औरतुनि में आला सबको सुभान अल्लाह जो नबी से जो बीबियुनि जी तरबियत कई फला तख़ज़ान बिल क़ौल रब फरमायो मुंहिंजे सुहिणे नबी जूं घरवारियूं तव्हां क़यामत ताईं अचण वारनि मुस्लमाननि जूं मायूं हो बाबा नबी से जो घरवारियूं असांजूं छा थियूं मायूं असां उन्हनि जा रूहानी बच्चा अल्लाह से फरमायो आन भी तव्हांजा रूहानी बच्चा पर खबरदार बगैर पर्दे जे हिननि सां तव्हांखे ॻाल्हाइण जी इजाज़त न आहे वइज़ा सअलतुमूहुन्न मताअन फस्अलूहुन्न मिन वराइ हिजाब जेकर तव्हां को सवाल कयो या तव्हां खां को सवाल कनि त उहो बि पर्दे में का शइ ॾियनि वठनि उहा बि पर्दे में फला तव्हां कंहिंसां नरम थी करे न ॻाल्हाइजो खिली करे कंहिंसां न ॻाल्हाइजो मता सुभाणे मोहम्मद मुस्तफ़ा जूं उम्मतियाणियूं वात फाड़े करे चवनि त नबी साईं जूं बीबियूं जूं धारियल मर्दनि सां नरमी में ॻाल्हाईंदियूं हुयूं धारियल मर्दनि सां खिली ॻाल्हाईंदियूं हुयूं बग़ैर पर्दे जे ॻाल्हाईंदियूं हुयूं असां ॻाल्हायोसीं त छा थी पियो अल्लाह साईं फरमायो तव्हां सॼी दुनिया जूं उस्तादियाणियूं आहियो सुभान अल्लाह बाबा नबी से जो बीबियूं जो खिली ॻाल्हाईंदा नरम लहजे में बग़ैर पर्दे जे असां वारियूं मायूं त बहानो कंदा चवंदा नबी से जो बीबियूं जो धारियल मर्द सां खिली पियूं ॻाल्हाइनि बग़ैर पर्दे जे नरम लहजे में पियूं ॻाल्हाइनि असां ॻाल्हायोसीं त छा थिए इन जे करे असांजे औरतुनि जे वातनि खे रब बंदि करे छॾियो का बि औरत नबी साईं जे बीबियुनि जे बारे में ईअं न चई सघंदी वक़र्न फ़ी बुयूतिकुन्न अल्लाह साईं नबी साईं जे बीबियुनि खे तो फरमाए तव्हां घरनि में वेही रहो समझो सुभान घरनि में वेही रहो
अकिम सलात नमाज भी घर में वेही करे अदा कयो वाती न ज़कात भी घर में वेही करे जो जेकर बोर थियो वज़कुरन मा युतला फी बुयूतिकुन मिन आयातिल्लाहि वल हिकमा इन्नल्लाह कान लतीफन खबीरा। रब फरमायो घर में वेही करे अल्लाह जो जिक्र कयो कुरान मजीद जी तिलावत कयो बिन औरतुन के बंगलन में मालात में और सुकून कोन मिलंदो। तव्हां घर में वेही करे कुरान जी तिलावत कयो जिक्र कयो इन झूपड़ियुनि में मां रब तव्हां खे मालातुनि खां वधीक सुकून ॾींदो। इन्नमा युरीदुल्लाह तवज्जो कजो लियुज़हिब अन्कुम अर्रिज्स अहलल बैत। रब फरमायो मां रब फैसलो करे छॾियो आहे त जीअं तव्हांजो घोट मोहम्मद मुस्तफ़ा पाक आहे इहे मोहम्मद मुस्तफ़ा जे बीबियुनि ऐं घर वारनि खे बि मां रब पाक करे छॾियो। बाबा हिते आल बैत मां मुराद केरु आहे? नबी साईं जो घर वारो। कुरान मजीद आल बैत कंहिंखे चयो? नबी साईं जे बीबी। अम्मा आशा के अहल बैत अल्लाह जे कुरान चयो था। अम्मा हफ्सा के अहल बैत अल्लाह जे कुरान चयो आहे। जनाब हजरत अबू सुफियान जी न्याणी उम्मे हबीबा के अहल बैत अल्लाह जे कुरान चयो आहे। अम्मा मैमूना अम्मा मारिया उम्मे सलमा अल्लाह अकबर अम्मा बीबी सफिया अम्मा ज़ैनब बिन्त जहश के अहल बैत अल्लाह जे कुरान चयो आहे। उन खां बाद नबी साईं पंहिंजी नबूवत वारी चादर हज़रत अली साईं जे मथां अम्मा फातिमा साईं जे मथां सोने हसन ऐं हुसैन साईं जे मथां रखी करे फरमायो अल्लाहुम्मा हाउलाई आल बैती या अल्लाह जीअं आशा मुंहिंजे घर जी भातियाणी आहे जीअं हफ्सा मुंहिंजे घर जी भातियाणी आहे जीअं मारिया ऐं मैमूना मुंहिंजे घर जी भातियाणी आहे जीअं ज़ैनब बिन्त जहश मुंहिंजे घर जी भातियाणी आहे जीअं उम्मे सलमा उम्मे हबीबा मुंहिंजे घर जूं भातियाणियूं आहिनि या अल्लाह ही अली भी मुंहिंजे घर जो भाती अथई। सचो सुभान अल्लाह। ही हसन भी मुंहिंजे घर जो भाती अथई ही हुसैन भी मुंहिंजे घर जो भाती अथई ही फातिमा भी मुंहिंजे घर जी भातियाणी आहे फज़हब अन्हुम अर्रिज्स वतहिरहुम ततहीरा। या अल्लाह जीअं मुंहिंजे घर वारनि खे तो पाक करे छॾियो ईअं ही भी मुंहिंजे घर जा भाती अथई हिननि खे भी पाक करे छॾियो। सचो जन के अल्लाह कुरान मजीद में अहल बैत चयो उहे भी पाक जन के नबी साईं कुरान मजीद में अहल बैत चयो उहे भी बाबा हजरत अली साईं खे अम्मा फातिमा के सोमे हसन ऐं हुसैन के अहल बैत नबी साईं चयो। अम्मा आशा के अम्मा हफ्सा के अम्मा उम्मे हबीबा के अम्मा मारिया मैमूना के उम्मे सलमा उम्मे हबीबा के अहल बैत अल्लाह जे कुरान चयो। अज वाइदो कयो जन के अहल बैत नबी साईं चयो आहे उन्हनि जो भी अदब कंदासीं जन के अहल बैत अल्लाह चयो आहे उन्हनि जो भी अदब कंदासीं। जन के अल्लाह अहल बैत चयो आहे जेको उन्हनि जी गिला कंदो उन्हनि खे गारियूं ॾींदो नबी साईं जे बीबियुनि खे वाइदो कयो त उन्हनि जे मुंहं ते बि दागी मलींदासीं। जन के नबी साईं अहल बैत चयो आहे उन्हनि सां जेको दुश्मनी रखंदो उन्हनि जे मुंहं ते बि दागी मलींदासीं। दुआ कयो अल्लाह ताला तव्हां असांखे नबी साईं जी घर वारियूं नबी साईं जा सहाबा नबी साईं जो ख़ानदान नबी साईं जो घराणो सभिनी जो अदब एतिराम नसीब फरमाए।